अचो त दुनिया जी पहिरीं फेमिनिस्ट शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। काफ़ी काहीं दियास मोटां तां कुर मेहणो, बानी बारो चनसी संग न साहीं दियास। अल्फराक अशद मिनल मौत, हिते न हूंदियास। आह न लाहींदियास, जीअरे जत ॾिसी मरां। अल्फराक अशद मिनल मौत जो मतिलबु थियो विछोड़ो मौत खां वधीक सख़्तु आहे, तकलीफ़ ॾींदड़ आहे। शेर जो मतिलबु हीअं थियो त मां जबलनि ॾांहुं काहींदियसि। मोटणु मुंहिंजे नसुल लाइ मेणो हूंदो, तानो हूंदो, ॿुॾी मरण जी ॻाल्हि हूंदो। रुॻो मूं लाइ न, पर मुंहिंजे आद बुनियाद नसुल दर नसुल लाइ। मुंहिंजो रिश्तो बानी ऐं मालिक वारो आहे, उन खां हिकु तिर बि अॻिते न वधंदसि। मां ईअं कोन चवंदसि त मुंहिंजो को हुननि सां जोड़ आहे, बराबरी आहे, को संग आहे। मां कंहिं बि रीति उन्हनि जहिड़ी न आहियां, उन्हनि मंझां न आहियां। पुनुअ जो विछोड़ो मौत खां वधीक सूर ॾींदड़ आहे, तंहिं करे मां हिते उन खां सवाइ कोन रहंदसि। मां इहा उमेद न लाहींदसि त मां जत ॾिसी पोइ मरंदसि। पंहिंजे मक़सद में कामयाबु ज़रूरु थींदसि, मुहबत जो मेराज माणे पोइ मरंदसि।